मुंहिंजो नालो ऋषि टेकवानी आहे। मां सिंधु स्कूल जे ॿिए दर्जे में पढ़ंदो आहियां। मां तव्हांखे हिकु सुहिणी पोयम ॿुधाईंदसि। पंहिंजे पोयम जो नालो घड़ियाल। हिकिड़ो सेकेंड हिकु मिंट बढ़ाए, मिंट 60 मिली, हिकु कलाक टाइम, कलाक जो ॾींहुं रात। इहा ई घड़ियाली बात, कीअं थी सोक कटे हिकु साल। टन 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 बोले घड़ियाल, टन 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 टन। भुलिजी तूं एक हुन वांगुरु धंधा लका वकमान। आए कीमती हिकु पल, हिमन लिखी हिकु पल, हिमन बिना जीवन जल जा। टन 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 बोले घड़ियाल, टन 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 टन। जो न आयो वक्त बिना सो ऊंचो दर्जो तो पाए। खूब वक्त जो कदुर